नौशेरो फिरोज भरसां ॻोठ हाजी जोवायो सियाल जे रहवासी लियाकत अली उर्फ कालू सियाल जूं 5 मेहूं मुबैना तौर ते गुम थी वयूं, जेके रात जो देर सां केले जी फसल मां ॿधल हालत में मिलियूं। मेह चोरी करण जी दरिया खान मरी थाने ते नामालूम माण्हुनि खिलाफ़ NC दाख़िल कई वई। मालवंद लियाकत अली उर्फ कालू सियाल ॿुधायो त मेहूं वणनि जे फसल में चरी रहियूं त नामालूम चोर 5 मेहूं चोरी करे केले जी फसल में वणनि जी हुड़ी में ॿधी फरार थी विया। पेरा खणी पहुतासीं त मेहूं ॿधल हालत में हुयूं, जंहिंजो इतलाउ दरिया खान मरी पुलिस खे ॾिनो। दरिया खान मरी पुलिस पहुची मेहूं भाॻियनि हवाले करे नामालूम जवाबदारनि खिलाफ़ NC दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे।